Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा। इमरान कॾहिं मूंखे मुर्की निहारियो अथई? जेस ताईं अमीना खे उन घर में खुशियूं न मिलंदियूं तेस ताईं तू भी खुशियुनि लाइ सिकंदीअ। जेकॾहिं तोखे मूंखां एॾी नफ़रत आहे त पोइ मूंखे पंहिंजे घर में छो रखियो अथई? इहा मुंहिंजी भुल हुई त मां तोखे पंहिंजे धीअ वारो दर्जो ॾिनो हुयो, पर तूं त ॾाइण निकिती ॾाइण। हा मां थी त मामी आबिद वारनि सां वॾो ज़ुल्म कयो। अमा मामीअ जो जवान पुटु आयो ऐं नूंहं बि पंहिंजे घर हली वई। ॿुधाए धीअ किरण, ॿुधाए न, तूं चुप छो आहीं? छा ॿुधायां अमा? त हुननि मूंखे निभागी चई धक्का ॾेई घर मां कढी छॾियो। छा? इब्रार सां शादीअ खे मजबूरी सम्झंदी हुई। आबिद तूं किरण जे करतूतनि खां वाक़िफ़ न आहीं, पर मां पंहिंजे कननि सां किरण जा अहिड़ा लफ़्ज़ ॿुधाए। छो त इंतज़ार जो दर्द बर्दाश्त करण हाणे मुंहिंजी दिलि खे सघ नाहे रही। हा साबिर, मां ज़रूर ईंदसि। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुन जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।